अस्सलाम वालेकुम मौजूद मां अली रज़ा करूंगा असां वक्त मौजूद नज़ार ज़िंदगी सेट ते एक आज शादी थी थी ओठे जे घर में ओठो असां मौजूद है बाबा बाबा अस्सलाम वालेकुम सभी दोस्तन के मुझे तरफा अली मदद आज मुझे घर की रिकॉर्डिंग में सेट ते पीरू हैं जो पी के ते सीन के उधर में असा पीरू के पर रहा है उनके पी था वो रोज शादी कंदो मुझे दां मिली दां ते जो उन्हनि जी बिन्हिनि जी शादी कराई आहे ये शादी तव्हांखे ज़रूरु वणंदी ऐं तव्हां ख़ुशि थींदव त पीरू जी पी सां शादी थी आहे आसमा मुंदीर असां गॾु आहे बाबा अस्सलाम वालेकुम कीअं आहियो मौजूद सदा मौजूद कीअं आहियो तव्हां सभु ख़ैरियत सां आहियो ऐं हींअर जेको आहे असां साइड ते मौजूद आहियूं ज़हर ज़िंदगी जे ऐं तमामु घणो जेको आहे न इन सीन खे इंजॉय करे रहिया आहियूं ऐं असां सुबुह खां जेको परेशान थिए छा थो जॾहिं तव्हां ॾिसंदव इहा एपिसोड जॾहिं ईंदी ऑनर थींदी त इनशा तव्हां तमामु घणो इंजॉय कंदा इन सीन खे तव्हांजो ॾंढ मूंखे ॾियणो आहे बिल्कुलु शाम ताईं ॾियणो आहे न त मुंहिंजो जेको आहे न कराची में ॾाढो मुश्किल पइजी वेंदो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम मुर्क मिलानी अपना घर मौजूद है मुर्क जी तो मतलब अबाउट ज़िंदगी बस असां हिन टाइम ज़हर ज़िंदगी जे सेट ते मौजूद आहियूं ऐं तमामु मज़ो अचे पियो असांखे असां सां गॾु तव्हांजो नालो छा आहे ड्रामे में वैसे त मजू नालो आहे मूं छा आहे ड्रामे में आशिक नालो आहे आशिक न आशिक न आहे ॿियो कुझु आहे मुंहिंजो नालो बस आशिक आहे गुलाम मूंखे सभु आशिक ई सॾियो ख़बर अथव अॼु ताईं जेको आहे न हे मतिलबु हिननि खे मजू जे नाले सां मतिलबु एॾा फेमस आहिनि त ॿियो कोई नालो हाणे मतिलबु जो गुलाम बि कोई नथो चए अञा बि मजू अचण वारो आहे घणा नाला अथव मजू ऐं सतार लाड़ गुलाम अल्हम्दुलिल्लाह घणा नाला आहिनि पर तव्हां मूंखे आशिक सॾियो मां आशिक आहियां मौला सलाम चाचे सां हाणे मुलाक़ात आहे मूंखे ख़बर न आहे त ॻाल्हायल आहे हाँ ओचितो अची विया भाटिया ओचितो अची विया छा हाल ॿियो ख़ैर बाबा ख़ुशि लॻे पई फर्स्ट क्लास अल्हम्दुलिल्लाह रब जे करे मन मालिक जा लखे साल तूं ॾियाल वाल ख़ुशि लॻी पई आहे बाबा हीअ असांजे सखर जी असांजे सिंध जी तमामु बहितरीनु अदाकारा मुर्क ऐं अलाह हुनखे वॾी इज़त ॾींदो मिड़ई खिल भोग हूंदी आहे पंहिंजो ऐं असां सां गॾु साइमा बि हुई अस्मा साइमा अस्मा ॻाल्हि साॻी आहे हा जेकी इहा सो अस्मा मिड़ई सेट ते खिल भोग कंदा आहियूं अलाह हिननि खे वॾी इज़त ॾींदो ऐं हमेशह जेका इज़त कंदी हुई इन जे करे मिड़ई मज़ाक जे मूड में हुयासीं ॿियो दोस्तो ख़ैर ख़ुशि लॻा पिया फर्स्ट क्लास मौला सभिनि खे सलाम रखंदो या अली मदद आधा है इको बस आधा पर ही धीमे बोल ओके हाँ बिलाल अचूं था 1 मिनट अब्बास अचो ओके हेलो बार कर बस इनके लीड कट आवाज करी आवाज कट बस